हसन अली जत सवाल कयो आहे त माण्हू मस्जिद में पिननि था, छा इहो जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं को शख़्स मस्जिद में पंहिंजी जान जे लाइ का शइ तलब करे थो, घुर करे थो, यानी पिने थो, त उन जे लाइ हराम आहे। ऐं जेको शख़्स उनखे मस्जिद में ॾिए थो त उन जे लाइ मकरूह आहे। हिन करे त मस्जिदूं इबादत जे लाइ बणाई वियूं आहिनि। मस्जिद में इबादत खां अलावा ॿिया कम करणु जाइज़ न आहिनि। जीअं इब्न माजा में हदीस मुबारक हुआ, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त मूं ॿुधो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पाण फरमायूं, मन समिया रजुलन यनशद्दु दालतन फिल मस्जिद। जेको शख़्स का गुम थियल शइ मस्जिद में ॻोल्हे थो, पोइ फलियकुल, उनखे चओ त ला रद्दल्लाहु अलैका, अल्लाह ताला तोखे उहा गुम थियल शइ वापसि न वराए। फ़इन्नल मसाजिद लम तुबन लिहाज़ा, छाजे करे जो मस्जिदूं इन जे लाइ नाहिनि बणायूं वयूं। मालूम इहो थियो त जेके बि शख़्स मस्जिद में इबादत खां अलावा ॿिया जेके बि कम कंदा उहे सभु नाजाइज़ आहिनि। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे, व यहरुमु फ़ीहि सवालो, मस्जिद में सवाल करणु हराम आहे। व युकरहुल इताउ मुतलकन, ऐं उन में ॾियणु मकरूह आहे। इन इबारत मां मालूम थियो त जेको शख़्स सवाल करे थो मस्जिद में त उहो हराम जो कमु करे रहियो आहे, ऐं जेको शख़्स उनखे ॾिए थो त इहो मकरूह कराहत वारो कमु करे रहियो आहे। इन करे मस्जिद में घुरणु ऐं मस्जिद में ॾियणु इहे नाजाइज़ आहे। अलबत्ता जेकॾहिं उहो मुस्तहक़ आहे, उहो हक़दार आहे, त उनखे मस्जिद खां ॿाहिरि ॾेई सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।